मुफ्ती साहब, नापाक हालत में बकरो ज़बा करण जायज़ आहे या न? कल शाम मुझे हिकिड़े दोस्त जो बकरो बीमार थी पियो। दोस्त नापाक हालत में हुयो, गुसल करण वयो त एतिरी देर में बकरो मरी वयो। पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झो, बग़ैर कंहिं उज़र जे गुसल करण में ताख़ीर करण इहो गुनाह हुआ। ख़ामख़ा नापाक हालत में रहणु, गुसल देर सां करणु, पाकाई में सुस्ती करणु इहो गुनाह हुआ। छो त नबी साईं फरमायो, जंहिं घर जे अंदरि कुतो हुजे बग़ैर ज़रूरत जे, जंहिं घर जे अंदरि जानदार जी तस्वीर हुजे, प्रिंट वारी तस्वीर हुजे, फोटो हुजे, जंहिं घर जे अंदरि नापाक माण्हू हुजे, औरत हुजे या मर्द, त उन घर जे अंदरि अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता दाख़िल न आहिनि थींदा। त ज़्यादा देर नापाक रहण जो नमाज क़ज़ा थी वञे त इहो गुनाह हुआ। हा, जेकॾहिं नापाक हालत आहे, को जानवर अचानक बीमार थी पियो आहे, हाणे उन ते छुरी हलाइणी आहे, जेकॾहिं तड़ करणु वेंदासीं, गुसल कंदासीं त ओतिरी देर में जानवर हलाक थी वेंदो, मरी वेंदो, त पोइ अहिड़ी सूरत में गुसल खां पहिरियां जानवर ज़बा कजे ताकि नुक़सान न थिए। छो त नापाक हालत में बिस्मिल्लाहि अल्लाहु अकबर पढ़णु जाइज़ आहे। बिस्मिल्लाहि अल्लाहु अकबर पढ़ी करे तव्हां जानवर खे अॻ में ज़बा कयो, पोइ तव्हां भलिया गुसल करणु वञो।